अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाम्यारे कहाणीकार ऐं साफ़ी शहीद आफ़ताब निज़ामाणी खे संदसि वरसी ते भेटा पेश करियूं था। नाम्यारो लेखक उस्ताद निज़ामाणी लिखे थो, हैदराबाद जूं शामूं पंहिंजे हवाउनि सां मशहूरु रहियूं आहिनि, पर 20 जून 1988 वारी शाम हब्स बूसट वारी सांझ हुई। शहर जे फ़िज़ाउनि में सड़ियल टायरनि जो कारो दूंहों गोल बिल्डिंग जी इमारत खां बि मथे बुलंद थींदो पिए वियो। उन शाम सागड़ जो साफ़ी कहाणीकार पंहिंजे टंडे आदम जे बैंक मैनेजर दोस्त खे पंहिंजे घर हैदराबाद लतीफ़ाबाद छॾणु आयो। जॾहिं दोस्त खे छॾे वापसि वरियो तॾहिं लसानी तनज़ीम जा कुझु गुंडा शहीद आफ़ताब जी गाॾी खे फिरी आया। शहीद आफ़ताब सां कुझु देरि मुंहुं मारे बाद खेसि गोलियूं हणी शहीद करे छॾियाऊं। उहो अलमियो संदसि दोस्त जे घर खां परे कोन थियो हो। उन दोस्त दर खोले एतिरो बि न कयो जो पंहिंजे ज़ुबान वारनि गुंडनि खे सम्झाए त हीअ मुंहिंजो दोस्त आहे, या संदसि ज़ख़्मी जिस्म खे इस्पताल ताईं खणी पहुचाए। धुरियाई धारिया मिट मुईजा न थिया, मदीअ ॾेरनि मन में खिलियो खीकारियां, सुबुह थी सारियां त उठ न उताकनि में। 1988 में सिंध लसानी फ़सादनि में ॿरी रही हुई। शहीद आफ़ताब निज़ामाणी बि उन झेड़े जो खाज बणिजी वियो। समूरी सिंध शहीद आफ़ताब ते एहतजाज कयो। जॾहिं ॿिए ॾींहुं शहीद जो जनाज़ो खंयो वियो, सागड़ जो सॼो शहर बंदि हो। हज़ारे माण्हू शहीद जा कांधी हुआ। संदसि शहादत ते उस्ताद बुख़ारी पंहिंजे जज़्बनि जो इज़हार कंदे चयो, उभरंदड़ अदीब तो सम्झो साफ़ी, तोते उड़ी रोड ते कहर जी काती, अंधीअ दहशता कुठीअ रोशन हयाती, सागड़ जा साथी दादू खे तूं यादि आ। शहीद आफ़ताब निज़ामाणी लिबरल सोशलिस्ट सोच रखंदड़ साफ़ी लेखक, जेको पिणु सागड़ प्रेस क्लब सां गॾोगॾु सिंधी अदबी संगत सागड़ जे बुनियादी बानीकारनि मां हो। सिंधी अदबी संगत सागड़ जी मेंबरशिप जो पहिरियों फारम बि शहीद आफ़ताब निज़ामाणी जो भरियल आहे। शहीद आफ़ताब निज़ामाणी हिकु ग़रीब घराणे में जनमु वरितो। संदसि ज़िंदगी हमेशह जदोजहद कंदे ॾुतड़ियल अवाम ग़रीब माण्हुनि जे हक़नि हासिल करण लाइ आवाज़ उथारींदे गुज़री। पाण बुनियादी तौरु कहाणीकार हो, पर उन सां गॾोगॾु सरगर्म साफ़ी बि हो। हुन केतिरनि अख़बारनि में साफ़त बि कई। प्रेस क्लब सागड़ जो सदर बि रहियो। संदसि कहाणियुनि जा 2 किताब ओहिरा ऐं अर्पना छपिजी मंज़र आम ताईं अची चुका। आफ़ताब निज़ामाणी जी सुञाणप बहसियत कहाणीकार हुई। संदसि कहाणियुनि ते त पंहिंजी ज़िंदगी जा तजुर्बा मुशाहिदा मुश्किलातुनि जा अक्स हुआ। संदसि जनमु हिकु हारिजे ग़रीब घराणे में थियो हो। उहो वक़्तु जॾहिं संदसि ख़ानदान 1 अप्रैल 1952 में हुर कैंपनि मां ताज़ो आज़ादु थियो। जॾहिं संदसि माइट आज़ादु थिया त रहण लाइ घर न हुयो। जिते पहिरियां घर ॻोठ हो, उन ते सरकार कब्ज़ो करे उन पूरे ॻोठ खे कंस्ट्रक्शन कैंप में तब्दील करे छॾियो। शहीद आफ़ताब निज़ामाणी जे कहाणी जो मौज़ू सिंधी समाज जा उहे किरदार हुआ जेके हिन जागीरदारी वॾेराणी समाज में हमेशह पंहिंजे जियापे जी जदोजहद कंदा रहिया आहिनि। हुन जे कहाणियुनि में सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां मुहबत जो इज़हार बेइंतहा मिले थो। हूअ जदलियाती सोच रखंदड़ लेखक हो, जंहिंजी ख़्वाहिश हुई त हर इंसान खे पंहिंजे पोहरे तहत अजूरो मिले। हू उन तबिके जे सख़्तु ख़िलाफ़ हो जेको बिना महिनत जे ॿियनि जी कमाई ते पलिजे थो। हिन सिंध दोस्त लेखक खे 1988 में लसानी झेड़नि जी आड़ में साज़िश तहत शहीद कयो वियो। हीअ असीं भेटा पेश करे रहिया हुआसीं शहीद आफ़ताब निज़ामाणी खे। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल, जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे।
जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।